हुकूमत तहरीक इंसाफ की ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास 16 जनवरी ते तलब। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक पार्लियामेंट हाउस में इजलास तलब करे वरितो। इजलास में तहरीक इंसाफ लिखत में पंहिंजा मुतालबा पेश कंदी। तहरीक इंसाफ अॻवान पाण ई ॻाल्हियुनि में संजीदा न आहिनि। पहिरियों ॻाल्हियुनि जी मुखालफ़त, हाणे ॻाल्हियुनि ते राज़ी कीअं थिया। पीटीआई जी चइनि खां 5 माण्हुनि आईनी तरमीम जी हिमायत ते रास्तो ज़ाहिर कयो। ख्वाजा आसिफ उमर अयूब के कंहिं इदारे जो नालो वठण ते शर्म अचण घुर्जे। गुम थियल माण्हुनि जी ॻाल्हि कंदड़नि छा कंहिं गुम थियल माण्हू बाबति दरख़्वास्त ॾिनी आहे के इदारनि ते हमला करण तहरीक इंसाफ जी पुरानी आदत आहे। 190 बिलियन पाउंड जो केस इतफाक़ न पर रिथाबंदी जो नतीजो आहे अता। तहरीक इंसाफ बानी संदसि घरवारी बुशरा बीबी खिलाफ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फैसलो टियों भेरो मुलतवी। एहतसाब अदालत फैसलो ॿुधाइण जी तारीख़ 17 जनवरी मुक़रर करे छॾी। जज नासिर जावेद राणा जो चवणु आहे त पीटीआई बानी बुशरा बीबी अदालत में पेश नाहिनि थिया। हाणे फैसलो 17 जनवरी ते ॿुधायो वेंदो। बरतानिया जे NCA सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में रक़म मुंतकिल कई। मुल्क में तरक़ियाती कम न थी रहिया आहिनि। एहसन इक़बाल वज़ारत में रही छा पियो करे। उमर अयूब तहरीक इंसाफ बानी ते ठहियल समूरा केस सियासी आहिनि। तोशाखाना ऐं इद्दत केस में पीटीआई बानी खे ॿुधण खां सवाइ सज़ा ॿुधाई वई आहे। शिबली फराज़ साफ़ ज़ाहिर आहे त असां सां इंसाफ न थी रहियो आहे। जेकॾहिं इंसाफ थिए हा त अलकादर ट्रस्ट केस जो फैसलो पहिरियों ई अची वञे हा। बैरिस्टर गोहर डील जो तासुर दुरुस्त नाहे। अलकादर ट्रस्ट केस जो हुकूमत जी ॻाल्हियुनि मां को तालुक नाहे। हुकूमत सां ॻाल्हियुनि जो मक़सद जमहूरियत आहे। सलमान अकरम राजा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त थर में ॿारनि जे मौतनि जी ख़बर खे वधाए पेश कयो वेंदो आहे। सिंध सरकार ॿारनि जी सिहत बाबति इनकलाबी क़दम खंया आहिनि। ॿारनि जी सिहत बाबति सिंध सरकार ते तनक़ीद जो को बि जवाज़ नाहे। हर ज़िले में टेलीमेडिसन जी सहूलियत फराहम कई वई आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु कयो पियो वञे। सिहत जे मामले में ॿिया सूबा सिंध जी कापी करे रहिया आहिनि। कराची इंटर बोर्ड जी 11हीं जमात जे नतीजनि जी जाच लाइ सिंध असेंबली जी कमेटी क़ाइम। मुखालिफ़ धुर जे अॻवान अली खुर्शीदीअ जी दरख़्वास्त ते सिंध सरकार कमेटी क़ाइम करे छॾी। तालीम वारो सूबाई वज़ीर सरदार शाह कमेटीअ जो सरबराह हूंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन रंजान जो चवणु आहे त इंटर बोर्ड जे नतीजनि बाबति शफ़ाफ़ जाच कई वेंदी। गौसपुर भरिसां पुराणी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। हथियार बंदनि सरवर जागीराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो।